पढ़ियल जी मुलाक़ात थी हुई ओच ते। पोइ पढ़ियल चयो अणपढ़ियल खे चई हल जाहिल जट। त अणपढ़ियल चयो त ॻाल्हि ॿुध, मां जाहिल जट आहियां, तूं पढ़ियल आहीं न। तारीख़ त खोले त ॾिस सभिनि खां घणा गुनाह कीअं कया आहिनि। अणपढ़ियलनि कया आहिनि या पढ़ियलनि कया आहिनि, डिग्रियुनि वारनि कया आहिनि। तारीख़ खोले ॾिस तो ख़बर पइजी वेंदी। हिन मुल्क जी हिन अवाम जी ख़िदमत कंहिं कई आहे, पढ़ियलनि कई आहे अणपढ़ियलनि कई आहे। जे तारीख़ खोले त ॾिस त उहा छा थी चवे तारीख़। तव्हां पढ़ियलनि हिन मुल्क खे तबाह बर्बाद कयो आहे। असां अणपढ़ियल हिन मुल्क जी हिन अवाम जी असां ख़िदमत कई आहे। तारीख़ जा वर्क मौजूदु आहिनि, तूं तारीख़ में खोले ॾिस तारीख़ छा थी चवे तारीख़। जेको अनाज उपाइण वारो, फ्रूट सब्जियूं जेके बि उपाए त तव्हांखे पहुचाए थो, उहो केरु आहे? अणपढ़ियल हारी आहे। खीर ॾियण वारो, खीर वठण वारो, होटल ते चांहि ठाहिण वारो, उहो केरु आहे? उहो बि अणपढ़ियल ई आहे जेको तव्हांजी ख़िदमत करे थो। ऐं जेको ड्राइवर आहे, रिक्शे जो ड्राइवर आहे, कार जो ड्राइवर आहे, ट्रैक्टर जो ड्राइवर आहे, बस जो ड्राइवर आहे, ट्रक जो ड्राइवर आहे, कोच जो ड्राइवर आहे, उहो केरु आहे? उहो बि अणपढ़ियल ई आहे जेको तव्हांजी हिन अवाम जी ख़िदमत थो करे। ऐं जेते ॿुध, हिन मुल्क जी साफ़ सफ़ाई केरु थो रखे? रोडनि खे ॿुहारियूं केरु थो ॾे? मदरसनि खे, स्कूलनि खे, ऑफिसुनि खे जेको सफ़ाई थो करे, ॿुहारी थो ॾे, उहो केरु आहे? अणपढ़ियल आहे। अञा अची ॿुध अॻिते ॿुधाए थो, जेको राज़ो आहे, मज़ूर आहे, जेको तव्हां लाइ जॻहियूं ठाहे थो, बिल्डिंगूं ठाहे थो, उहो केरु आहे? अणपढ़ियल आहे। अणपढ़ियल मज़ूर आहे जेको तव्हांखे बिल्डिंगूं ठाहे थो ॾे। तव्हांजे घर खे जेको सींगारे थो, उहो रंग वारो, जेको बिजली फिटिंग करण वारो, जेको प्लम्बर जो कमु करण वारो, उहो केरु आहे? उहो अणपढ़ियल आहे। जेको कुहाड़ियूं, कात ऐं जेको लोह जा दरवाज़ा, जेको बि फर्नीचर जेको ठाहे थो, उहो अणपढ़ियल लोहार आहे। ऐं जेको काठ जूं खटूं ठाहे थो, काठ जा दरवाज़ा ठाहे थो, कुर्सियूं ठाहे थो, बेड ठाहे थो, उहो केरु आहे? अणपढ़ियल ड्रखण आहे। ऐं जेको मिटी ऐं ठिकर आहे, जेको थांव ठाहे थो, तव्हांखे जेको पहुचाए थो, दिला थो ठाहे, मटका थो ठाहे, चाॼियूं थो ठाहे, गिलास थो ठाहे, जग थो ठाहे, कोप थो ठाहे, उहो केरु आहे? उहो अणपढ़ियल कुंभार आहे। ऐं तूं थो चवीं त जेको हिन मुल्क जी ख़िदमत पढ़ियलनि कई आहे। हिन मुल्क जी ख़िदमत जेको अणपढ़ियलनि कई आहे। उन्हनि जेको त मुल्क खे तरक़ी कराइण जी कोशिशि उन्हनि कई आहे। तूं छा कयो आहे? या हाणे ॿुधायां थो तोखे मां जेको त पढ़ियलनि जी ॻाल्हि, त तव्हां पढ़ियलनि छा कयो आहे हिन मुल्क जे लाइ। वञी कंहिं दफ़्तर में तव्हां वरी डिग्रियूं हथ में आहिनि, पर तव्हां उते अवाम खे वेठा ज़लील था कयो। अगरि वञ कंहिं थाणे ते वञ, उतड़े वञ त तव्हां डिग्रियुनि वारा, SHO आहे, DSP आहे, SP आहे, तव्हां सभिनी वटि डिग्रियूं आहिनि, त आहे को इंसाफ़ किथे? को इंसाफ़ ॾियो था? तव्हां डिग्रियूं तव्हां वटि, तव्हां पढ़ियल आहियो। वञ किथे कंहिं कोर्ट में, किथे बि वकील आहिनि, जेके वेठा आहिनि, सभिनी वटि डिग्रियूं आहिनि, अवाम खे वेठा दर बदर कयो था। जीअं अञा अॻिते ॿुधायां थो, वज़ीर आज़म आहे, सदर आहे, सभिनी वटि डिग्रियूं आहिनि, हिन मुल्क खे बर्बाद तबाह केरु थो करे? जीअं अञा ॿुधायो त ॿुध अञा तूं। वञ अगरि कंहिं अस्पताल में, उहे डॉक्टर दवाऊं खपाए था छॾनि, मरीज़ रड़ियूं कंदा था वधनि, मरीज़नि जो इलाजु कोन थो थिए पियो। इहे केरु आहिनि? इहे तव्हां पढ़ियल डिग्रियुनि वारा ई आहियो जेको अवाम खे दर पदर पिया था कयो, हिन मुल्क खे तबाह पिया था कयो। तारीख़ खोले त ॾिस हिन मुल्क जी ख़िदमत कंहिं कई ऐं मुल्क खे बर्बाद कंहिं कयो आहे। अणपढ़ियलनि हिन मुल्क जी ऐं अवाम जी ख़िदमत कई आहे। ऐं तव्हां डिग्रियुनि वारनि, तव्हां पढ़ियलनि, हिन अवाम खे बि तव्हां दर पदर कयो आहे, पर हिन मुल्क खे बि तव्हां जेको तबाह ऐं बर्बाद कयो आहे। तारीख़ खोले ॾिस, तारीख़ में छा आहे लिखियलु? तव्हां चओ था असां पढ़ियल आहियूं, तव्हां जाहिल जट आहियो। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त उते सॼी ख़बर पइजी वेंदी त कंहिं गुनाह घणा कया आहिनि ऐं कंहिं जेको गुनाह घटि कया आहिनि। क़यामत जो ॾींहुं थींदो त अणपढ़ियल इहो ई चवंदा त मालिक साईं वधीक त कोन पढ़ी सघंदा, पर एतिरी ख़बर आहे त अगरि मस्जिद में को ॾोह कबो थी वॾो गुनाह, उहो तुंहिंजो घरु आहे। ऐं क़ुर शरीफ़ मुंहिंजे घर में पियो माण्हू खे चुमी ॾींदो हुयुसि, ऐं एतिरो मां ॼाणंदो हुउसि हिन तुंहिंजे किताब में जो कुझु लिखियलु सभु सच लिखियलु ई आहे। ऐं कॾहिं कॾहिं वेंदो त सजदो बि ॾींदो हुयुसि, ऐं उहो सजदो मां पंहिंजे दिलि सां ई ॾींदो हुयुसि। कंहिंखे ॾेखारण जे लाइ सजदो मां कोन ॾिनो। उहो जुमे जी निमाज़ पढ़ां पियो, या ॾींहं जो, या ईद जी कहिड़ी बि निमाज़ पढ़ां पियो, पर उहा दिलि सां ई पढ़ां पियो। कंहिंजे चवण सां कोन पियो पढ़ां, कंहिंखे ॾेखारण लाइ कोन पियो पढ़ां। ऐं तव्हां पढ़ियल हेॾा वॾा गुनाह कया त पुछाणो तमामु थींदो। जेकर क़यामत जे ॾींहुं अगरि इंसाफ़ थियो त पढ़ियलनि जा राज कुटुंब ऐं दुनिया ॾिसंदी उतड़े।